बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में सिंधी अदबी संगत ठुल शाख पारां अब्दुल करीम भिटाई के भेटा पेश करण लाइ रैली। सिंध के मज़ामती शाइर डॉक्टर अब्दुल करीम गदाई के भेटा पेश करण लाइ कामरेड असगर सज्जाद दायो, इंतज़ार अबड़ो, नफ़ीस सूमरो, एजाज़ अहमद अंसारी ऐं ॿियनि जी अॻवानी में जशन गदाई के नाले सां 121वीं सालगिरह के मौक़े ते रैली कढी वई। गड़ियसन वेझो मासूम नींगरी वाह में बुॾी फौत थी वई। ॻोठ अब्दुर्रहमान कंडराणी में नसरुल्ला कंडराणी जी 3 वरहनि जी मासूम नींगरी ज़ोया घर अॻियां वहंदड़ वाह में पैर तिरकण सबब किरी बुॾी फौत थी वई। नींगरी जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। सोबतपुर में बारूदी सुरंग फाटण सबब 5 बकरियूं मरी वयूं। चतनपट्टी थाणे जी हद पंजाबी डप वेझो ज़मीन अंदर पूरियल बारूदी सुरंग उन महल फाची पई जॾहिं बकरियुनि जो धण गुज़री रहियो हो। धमाके जे नतीजे में 5 बकरियूं मरी वयूं। धमाके सबब इलाइक़े में खौफ़ पखिड़िजी वियो। पुलिस मूजिब बारूदी मवाद रोड किनारे नस्ब कयो वियो हो। बकरियूं गुज़रियूं त धमाको थी पियो। इन बाबति वधीक जांच करे रहिया आहियूं। कायरपुर पुलिस पारां मोनिका लाड़े केस जो मुख्य जवाबदार गिरफ्तार करण जी दावा। एडिशनल IG सखर कामरान फजल, DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP खैरपुर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त 9 जनवरी ते पीर ॻोठ भरिसां आदल शाह में मासूम मोनिका लाड़े खे जिनसी हवस जो निशानो बणाए बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस जे मुख्य जवाबदार अब्दुल्ला लाड़े खे गिरफ्तार करे वरितो आहे। जवाबदार जो DNA टेस्ट पिणु मैच थियो आहे ऐं जवाबदार ॾोह जो इतराफ़ पिणु करे छॾियो आहे। केस में 1 खां वधीक जवाबदार शामिल आहिनि जेके पिणु पुलिस हिरासत में आहिनि। वाक़ियो लाड़े बिरादरी जी 2 धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार जो नतीजो आहे। गोज़ारवदा में रोलू कुत्तन 6 वरनि जे मासूम नीगर के ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मेघवाड़ पाड़े जे रवासी 6 वरनि जे मासूम नीगर देवराज कुमार के रोलू कुत्तन ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे विधो। वैक्सीन न हुअण सबब खैरपुर मुंतकिल। इलाइक़े वासियुनि रोलू कुत्तन ख़िलाफ़ कार्रवाई करण ऐं कुत्तन जे ॾाढ़ण जी वैक्सीन जी खोट ख़त्म करण जी घुर कई आहे। मसू बुरगड़ी में वाटर सप्लाई स्कीम गुज़िरियल 34 सालनि खां रोलड़े जो शिकार। तलाउनि में गंदो पानी बीहजी वियो। 15,000 आबादी वारो शहर मिठे पानी जी सहूलत खां महरूम। क़ौमी अवामी तहरीक अॻवान गुलज़ार कलोड़ो, पोरियत मज़ामत कमेटी अॻवान कामरेड निसार लगारी ऐं ॿियनि कमिश्नर हैदराबाद खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। घारो मां गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नौजवान जो पतो न पइजी सघियो। वारिसनि जो एहतजाज, NC दाख़िल। साकरो वासी अल्लू माछी घर भातियुनि समेत प्रेस क्लब में सहाफ़ियुनि आॾो दाहींदे चयो आहे त पुट गुलशाद खे कंहिं फ़ोन करे खेसि कम बहाने घुरायो। सादा कपिड़ा पहिरियल कुझु माण्हू पुलिस मोबाइल में विहारे खणी विया जंहिंजो को ॾस पतो न पइजी सघियो आहे। मिसकीन आहियूं, मदद कई वञे। पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान ख़िलाफ़ ॾींहुं राति साज़िश में मसरूफ़ आहे। अवाम खे घुर्जे त हू मुल्क दुश्मन जी हर साज़िश ते निगाह रखनि। बदअमनी खे बुंजो ॾियण ऐं अमन अमान क़ाइमु करण लाइ हुकूमत ऐं सलामती इदारनि सां गॾु आहियूं। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार इंसानी हक़नि जे सरगर्म कारकुन हफ़ीज़ जतोई क़ौमी अमन इत्तेहाद काउंसिल ऑफ पाकिस्तान जे मरकज़ी चेयरमैन सैयद मुदस्सर हुसैन शाह सां मुलाक़ात दौरान कयो। ऐं घारो में मोहाणनि जे तड़ कब्रिस्तान ते लैंड माफिया जे कब्ज़े ख़िलाफ़ मक़ामी माण्हुनि जो एहतजाज। अमीरुल बहर अॻवान मोहम्मद अशरफ मल्हा चयो आहे त कराची जो लैंड माफिया अॻवान औरंगज़ेब हाशमी घारो में मोहाणनि जे तड़ कब्रिस्तान ऐं ॻोठ जी ज़मीन ते कूड़ा काग़ज़ ठाराए कब्ज़ो करे रहियो आहे जंहिंजो इंतज़ामिया नोटिस वठे। मक़ामी माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ो बर्दाश्त न कंदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।